नाज़रीन ख़बर सां शेयर कंदासीं घोटकी मां ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट। सिंध मेमण इत्तेहाद जे मरकज़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटीअ जे अॻवाननि सरदार अयाज़ मेमण ऐं अवेज़ गुल मेमण जी घोटकी आमद। ज़िले घोटकीअ जी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जे मेंबर तरफ़ां भरपूर नमूने सां इस्तक़बाल कयो ऐं अजरुकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। उन मौक़े ते मरकज़ी अॻवाननि घोटकी ज़िले जी ऑर्गेनाइज़िंग बॉडीअ सां घोटकीअ जे गैलेक्सी होटल में मुलाक़ात, जंहिंमें चीफ ऑर्गेनाइज़र ग़ुलाम हैदर मेमण, इमदाद काज़ी, मोहम्मद शाबान मेमण, अब्दुल रशीद मेमण, मोहम्मद हुसैन मेमण, मोहरम काज़ी, एडवोकेट मेहदी हसन मेमण, आदिल नवाज़ काज़ी, असद अली मेमण, वलीदाद काज़ी ऐं ॿियनि शिरकत कई। जंहिंमें तंज़ीमी सूरत हाल सां गॾोगॾु मेंबर साज़ी, मरकज़ी कन्वेंशन सां गॾु ज़िले ऐं तालुक़नि में यूनिट खोलण ऐं ॿियनि एजेंडा ते ॻाल्हि ॿोल थी। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त मेमण बिरादरी हमेशह मुल्क लाइ वॾी जिदोजहद कई आहे। मेमण बिरादरी जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। हाणे मेमण बिरादरीअ खे वधीक मज़बूत करण लाइ पूरी सिंध अंदरि गॾिजाणियूं कयूं वेंदियूं। मेमण बिरादरी जा मसइला हल कंदासीं। हुननि चयो त मेमण इत्तेहाद हमेशह पंहिंजी बिरादरीअ खे अकेलो नाहे छॾियो। हाणे बि असां ॾींहुं राति मेमण बिरादरीअ जी भलाई लाइ जा खोड़ियूं पिया।